दौड़ भरसा ॿिनि धुरियुनि में सगावती तकरार त हथियार बंदनि फायरिंग करे ॿिनि ॼणनि खे क़तल करे छॾियो। मछरियल माण्हुनि ट्रक ऐं दुकाननि खे बाहियूं ॾेई छॾियूं। इलाइक़े में छिकताण वारी सूरत-हाल आहे। कोठ नज़ीर कंभो में कंभो बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में सगावती तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग में 28 वरियनि जो असगर मारिजी वियो। संदसि माइट मोहम्मद अरशद कंभो ज़ख़्मी थी पियो। मक़तूल जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते मोहम्मद अरशद बि ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया। झेड़े खां पोइ मछरियल माण्हुनि हिक ॿिए जी दुकाननि खे बाहियूं ॾेई छॾियूं। पाए सबबि हिकु ट्रक समेत इलेक्ट्रॉनिक जा दुकान सड़ी विया। राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त झेड़ो सगावती तकरार सबबि पेश आयो आहे। वरी नफ़री मुक़ररु करे छिकताण ते ज़ाब्ते जी कोशिश करे रहिया आहियूं। कंहिंखे बि अमन अमान जी सूरत हाल ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ॿिए पासे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त झेड़ो ऐं नुक़सान पुलिस जी लापरवाही सबबि थियो आहे, छॾे त इलाइक़े में छिकताण सबबि ख़ौफ़ राज़ पखिड़ियल आहे।